एंड मन्यु भजू छदाई माथि ताल फसायो चलो यो तोरा बॉस बॉस यो न आयो ठहर में अरे ओ यो थावे तू जा तेरी मजा बॉस के घर आया मुतबर शक सर असां जे शहर के अलग कंहिंजी नज़र लगी हुई रोज रोज ये फुरूं धाड़ा अगवा छड़े दे उनके अरे तू असा के छा कंदे बचो दे तमरा हनी बदमाशी के तू छाड़े सिंधा बची नहीं के प्लीज के लाके मैं तो सिगरेट पिया था आज तो मैं बेटा कौन छरिंदा दे वजन का पोडा नंदन का थी पाया हां जमील पर तू यो बुधाए तू असा जो साथ दी दे या ना मां के भी गाल गन करना है कदो मां तवा जो ये नहीं हां मुझे मोटरसाइकिल छुट्टी पे आओ रे दूर गेले कुछ असा का तरीका को एतो गानो हां साथियों पंहिंजो बॉस अज पान के जरूर छडाइण ईंदो
छापा वठन ये केर या बहुत सारा बॉस यो करो बॉस अची वियो हिते ये करे पूरी के ॾिसे सुञाणे वेंदे अच त पोइ ॾिसां बॉस खे फिल्म करियो अरे यो छा ड्रामे के बर्बाद करे ये वनी छदाए मन्यु भजु छदाए माथि ताल फसायो चलो यो तोरा बॉस बॉस यो न आयो ठहरने तक है तुम करे बर्थडे ये करी आज बात मारी नो भाई सरदार बॉस ओनी मागे इसरार खान मागे मारियो छो त बॉस केड़ो आयो उनके वठिया के अचो हट अरे ओयो थावे तू में जाओ तू आ इनके ना इसरार जो कानून थी कुत्ते जी मौत मारी तो मैं तू यात्री मजा लो सही बॉस गया रे जा बजा मारी ने कमी वो जरा कहीं में मारे ते भगवान वो सही बात न पाने के सही के आ गया भी चला है खत्म आयो कमी ना बस कुत्ता बॉस वाला आया जब गए वापस लौट गया मत के परे अरे अरे इस तरह से पागलों से मैं कहूँ ये कुत्ते ने मौत मारा है अरे चंगो कब के वजह नहीं के मारनी ले जाए और छदे जनती और कुत्ते जो आ सरदार है इनके कुत्ते ने भाग के किले करेंगे से पान ठीक है अरे चलो आओ सरदार है हेलो देखे मनी अर्शद भाई इनके आज ना छड़ना नो बॉस इते दाखिल थिया ये मारो अच्छो तो बोलो बस शेट इतनी भाड़ा निकले कितना निकलना ये रोज दूसरा काम क्या करूंगा अरे चलो बॉस के घर आया मुतबर शक्ति दिखिए मोटिया अरे नडो बोस वाले काले उनकी तो बोला क्यों अचो और काले अचो सूबेदार के बुधायो दादा किए तो ने बोसन से बड़े अच्छा दिन सोंदा आ सरकार के कुत्ते जड़ मत पींदा दे आ सरकार अचन दे यो आने इनके अचन दे इनके अंजाम सही सब जाइंदा दे इनके
हाँ सरदार, पुलिस वाक्य में बारे नहीं आ। अभी पाना के का बे साथी जो बंदोबस्त करनो है। हाँ सरदार, पान के जरूरत है बे सरदार। आज तक का साथी जो बंदोबस्त करो। ठीक सरदार। वेल में जेको पुलिस आरो है ना, यो चाहे तो असा सा गदारी तवा क्यों था। यो चंदो पाण ये असा गदारी ना कोदा, पर यो ठग निकतो सूबेदार। हाँ सरदार, आज के न मानू जो बंदोबस्त करनो है। तब पहुंचो थालू। सर असांजे शहर के अलग कंहिंजी नज़र लगी हुई। रोज़ रोज़ ये फुरूं धाड़ा अगवा इन घोंडनि घोटकी के तबाह करे छॾियो आहे। छा कयूं? सर सजे असां के एसपी साहब का ऑर्डर वठी करे सजे घोटकी शहर जे घोंडनि के मारण घुर्जे, तो पोइ बि घोटकी आबाद थी सके, तो न त ईअं ई घोटकी बर्बाद रहंदो। असां इन घोटकी के बर्बाद करण न छॾींदासीं। असां छाले हिते कुर्सियुनि ते वेठा आहियूं और ये घोंडा हिते कीअं पंहिंजूं बदमाशियूं थींदा। कुत्ते जी मौत अच घोंडा था लाइन। अरे तू इते छा जे लाइ बीठो हां? इनके मां इनके आजाद कराई दो, छॾे दे इनके। बुधवार का बहुत जा साथी नाकाम थी आया है। सरदार पाण भाव जे साथी नाकाम थी विया, पाण के कम करणो इन लाइ देर न करनी पवंदी। पाण के अञा साथी ना मिले। सरदार साथियुनि जो परवाह न कर, साथी मिली वेंदा। हाँ सर कॾहिं वई? धड़ेलनि जी ॻोल्हा ते वयमि पर मिली न सघिया। मां ॿुधो के छोकिरे के तूं धड़ेलनि खां आज़ाद करायो आहे। बोस जे साथी उनके वधी विया हुया, इन जे करे उनके छॾाइण वारो को बि न हुयो, उनजो वारिस मां थियसि। ईअं न सर, इहो ई करणु घुरिजे पाण खे। जीअं बॉस वारा ॿिया जेके लुच लफर वॾनि घोटकी के सिर ते खयो, इहो ई असरु करिणो आहे। ये सर हाणे असां घोटकी के तबाह करण न छॾींदासीं। इहो ई पंहिंजो फर्ज़ बणिजे थो। पाण घोटकीअ खे तबाह करण खां बचायूं ऐं घोटकीअ जी ख़ुशहालीअ जे लाइ सोचियूं। छो सिंध धरतीअ जा असां मुआफ़िज़ आहियूं। ये सर भाऊ तव्हां शहर में नवां था लॻो, असां त पुराणा, असांखे तव्हां नवां था लॻो। न पुराणा न आहियो, तव्हां नवां आहियो। घणी घणी न कर वरी वॾजी वेंदा हिते। अरे तूं असांखे छा कंदे? बचो दे। असांखे नवां सम्झणे, पाण नवां आहिनि वरी असांखे नवां था सम्झनि। हलो हलो हलो। बोस मागे मैं सर आ रहा कुटे अजी विया। वो पंहिंजो साथी हुयो न पुलिस जो, उनखे खणी खंभे विया। पुलिस वारनि जी एतिरी अहमियत जो असांजे साथियुनि खे कुटे उनखे आज़ाद कराए विया। हा बोस, उन्हनि पंहिंजो रंग ॾेखारियो आहे। अॼु इहो छॾाए विया त इहे ज़रूरु असां ॾे ईंदा, त हिननि खे न छॾींदासीं। इहो शिकार पंहिंजे हथ में ज़रूरु ईंदो। पोइ ठीकु आहे, हल ॿिन्ही खे वठो था। सलाह
अॼु ॾींहं खे वठो न बदमाशी तू छाड़े सिंधा बठी नहीं कर प्लीज के लाके मैं तो सिगरेट पिया था आज तक के जिंदा कौन छड़ींदा वे मदद पूरा तो सिगरेट पींदा Allah kilo tu. Assalamualaikum Jamila. Waalaikumsalam Sabit और जे वञण खां पोइ ॾाढा नंदन का थी पिया आहियूं हाँ जमील पर तू इहो ॿुधाए तू असांजो साथ ॾिजे या न मां कंहिं बि ॻाल्हि खे इनकार न आहियां कंदो मां तव्हांजो दोस्त थियण लाइ तयारु आहियां जेकॾहिं तव्हां मूं सां गद्दारी कई त पोइ उनजी सज़ा मौत हुई सिर्फ़ु मौत असां तहिड़ा माण्हू बि न आहियूं जेके गद्दारी कंदा आहिनि उहे गद्दार हूंदा आहिनि हाँ सरदार असां अहिड़नि में आहियूं कोन पोइ हाणे तव्हांखे छा खपे असांखे बॉस न खपे पोइ अॼु खां पोइ मां तव्हांजो नओं बॉस आहियां पुलिस मार जी आऊं जेको हर कम में असांखे टंगे बीहंदी आहे पुलिस इहा कहिड़ी बाग जी मूरी आहे जेको तव्हांजे विच में ईंदी आहे या त ॿिनि टकनि ते विकिणजण जी शइ आहे ठीकु आहे सरदार पोइ हिननि खे नाहे छॾिणो हलो त हलो पोइ ठीकु आहे गुंडा 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 बस बस जो नारो ॿुधी या त कनी पची पिया आहिनि साथ बि इजाज़त नथो ॾे त असां गुंडनि खे पकड़े हिकिड़ी जो खाज बणाए कबर में दाख़िल कयूं अड़जी विया आहियूं घोटकीअ खे सर ते खयूं वधाइनि घोटकीअ खे बचायूं त कीअं बचायूं रोज़ानो इहे कुता कंहिं न कंहिं खे खंभे खणी वञनि था कंहिं न कंहिं जी फर करे वञनि था कंहिं न कंहिं जो लाशूं कराए रोटियुनि ते सटे था वञनि साहब खे एतिरो बि क़यास नथो अचे त मां पंहिंजनि सिपाहियुनि खे सूबेदार खे जेके मुंहिंजा जानबाज़ सिपाही आहिनि उन्हनि खे इजाज़त ॾेई गुंडनि जो ख़ात्मो करायां न साहब खे पैसा मिलनि था कुर्सी ते चुप करे वेही थो रहे हाणे पर असां चुप न करे वेंदासीं मैसर सर तुंहिंजी छा सलाह आहे सर मुंहिंजी सलाह आहे त पाण सर खां बिना मोकल इजाज़त जे गुंडनि जो ख़ात्मो कंदासीं त पोइ हिननि गुंडनि खे ॾिसणो पवंदो पर ॿ ॾींहं पाण खे सबुरु करिणो पवंदो छो उन्हनि मां कंहिं बि कंहिं न खे खंभे खणी अची कैद में रखिणो आहे उहो बि लाक में न जेकॾहिं साहब ॾिसंदो लाक में वरी चालान करे उनखे जेल मोकिलींदो जेल खां पोइ उहो सज़ा कटे वरी बि आज़ाद थी असांजे साम्हूं घुमंदो इन लाइ पंहिंजे कैद कोर्ट में रखिणो आहे जीअं उहो पाण खे अतो पतो ॿुधाए उहे उन्हनि ॿिनि गुंडनि जो ख़ात्मे जो सबबु बणिजे जी सर अॼु हिननि खे ज़िंदा कोन छॾींदासीं ठीकु आहे तयारु रहिजांइ यस सर तारे कल काथे आवे मांजी वो जो गाड़ी है वो घोटकी जा गुंडा फुर करे यानी छा सर मांजा गाड़ी जो वाला गुंडा फुर करे यानी ता काथे आवे कल असां ते तई गश्त ते हुयासीं ना तारा कष्ट पूरा न थिया नहीं ता मांजी गाड़ी कोन करा छडिया मनियो ता घोटकी जे गुंडन के कीअं पे करे गोले मुझे अगियो पेश कयो मांजी गाड़ी वापस करायो यस सर ओके हां ता वञो अच्छा हेलो
ये तो छुड़ानो हाँ साथियों पंहिंजो बॉस अॼु पाण खे ज़रूरु छॾाइण ईंदो ज़रूर अचण वारो हूंदो उहो हाणे बस कर बस असां विया मरी जो तव्हांजो बॉस मुंहिंजे हूंदो बि तव्हांखे छॾाइण ईंदो मस्तर कुत्ता इहो तुंहिंजो वहम आहे इहो वहम न आहे हक़ीक़त आहे हक़ीक़त असां छा मां जो साथ इनके पुलिस आया बजान ये पुलिस वारो छा आहे जेको नो पोस्टिंग थी आयो पंहिंजो पाण खे वॾो दादागिरी थो सम्झे अच त हलो इन्हनि खे ॿुधायो छा थींदो आहे बसि हाणे मेहरबानी जो असांखे तव्हां छॾायो आहे का ॻाल्हि न आहे पुलिस केरु थींदी आहे जो तव्हांखे हथु लाहे हाणे मां सम्झां अगरि तव्हांखे हिन पुलिस वारा हथु लाथो त हिनजो मां नालो निशान मिटाए छॾींदुमि अॼु खां पोइ असां बि तव्हांजा साथी आहियूं ठीकु आहे मुंहिंजा भाइर आहियो तव्हां सभु साबित के ईअं चओ त अॼु अची मां सां मिली वञे इन सूबेदार खे पाण ॿधी करे ख़तमु कंदासीं वञ जी सरदार सरदार एतिरो जल्द सूबेदार खे ख़तमु कंदो छा जी जी जल्दी में सूबेदार खे ख़तमु कंदा वे छा त पोइ ठीकु आहे अॼु इन सूबेदार जो पतो करे पोइ तव्हांखे ॿुधाईंदासीं सूबेदार जे हिते न मरंदो त इहो पंहिंजे कढ हूंदो तॾहिं करे सूबेदार खे पाण ख़तमु करे छॾियूं जेका तव्हांजी मर्ज़ी इन पंहिंजे कमदार खे पाण मोकिलियो आहे ठीकु आहे साबित बस हमें चाहिए आज मसा मिली वने ये तो सुबह के पहले में पहुंचाऊं ठीक है मां पाण सां मिली वेंदो मां नी सूबेदार के पाण कोन छॾींदासीं इन्ही के ज़रूर अॼु मारींदासीं वञ हाणे मां पाण ईंदोमां अॼु पाण इन्ही हमें सां ज़रूर मिलंदासीं जल्द में तमामु जल्द छो त इन्ही सूबेदार खे ख़तमु करे पाण खे आज़ादी जी ज़िंदगी गुज़ारण घुरिजे जी बस इन सूबेदार के खत्म करने चली ना हम तो साथ तैयार हैं वजीर यो हमी बॉस चको घोटकी जो तरह के तपाए वदवा इनके संतान है छड़नो चीनियन के अंदर गोला करे तो मालूमात दे सरदार बस तव्हां जो हुकुम करबे मां उन जो गोला करे तव्हां के सॼी मालूमात आणे ॾींदुसि तो पोइ वञ ये कम में देर न कर अची इन गुंडन के घोटकी में खत्म करे घोटकी के खुशहाल करे सको वञो तव्हां अचो मूंसां गॾु मां बि ॾिसां हाणे बॉसन खे कीअं था घोटकीअ ते अची हमलो कनि कीअं था अची फुरो कनि के ॿिनि ॾींहंनि जे अंदरि कबर जा वाले करे ओए मां सुख जो साह खणंदुसि और पंहिंजे घर जो पाणी पीअंदुसि ओए सलाम अलैकुम अमीदे वालेकुम सलाम साबित खान हुकुम क्या की घुरायो वे काम एक जरूरी मां जो कम हुयो इन सूबेदार पाण घणो कम करे छॾियो तॾहिं करे पाण भई गदी करे इनके पाण यार पाण खत्म कयूं पोइ तुंहिंजो छा सलाह आहे ठीक है वो इन्ही सूबेदार का ना है छड़नो हां साच त हलो अचो थालू अचो हलो हलो आके बे ओए ने सचनी दा गुंडा अरे नंदा खात्मो कदा से पाण तो त पाण के साहिब हुकुम दे छडियो आहे त इन हमीद बॉस के जिंदा नहीं छडनो सरदार इनके अजी पूरा करूंगा
सुबेदार के चो हमीद बोस तंसीर के अगवा करे वायो बन लड़ा के ना दी हला अकबर सरदार तंसीर के बहुत सारा बजेया छा तंसीर के बदी खड़ी ना हां सरदार यूके कदम करे इनके हाथ हमें पंजे सुबेदार के चोट तंसीर के छड़ाए बस के नई सुबेदार जो फर्ज बन जे तो मां तंसीर के आजाद कराया मेरा तो शेराल निकली होनी ने ठिकाने की गोला करे मुझे बतायो सजा उन्होंने ठिकाने के तबाह करे ओ सिख जो सा करना सिंह अनो गलती करी तो अमीदा सुबेदार सिरार जैसा तिनके मारे गलती करे तो कक्के नहीं खबर मौत छाती वा मौत जमदो चखी किथिया चल तू तके मौत जमदो रही कब्बर भेड़ो कंदस ओ तू वनी उते आराम कर जाए ये असा घोटकी में आराम कंदासी घोटकी में हे दिसन कुत्ते जो शर सुबेदार पान तो बिटाई दो ये हाल दीना छड़ाए आधा ये आधा की सरदार के गलत जाएगा सरदार है बहुत सारा ने ठिकानों जैसी मान जो खात्मा करे तंसीर के जरूर आदत करें हम भूखे रहने अचार मां भी निशान नहीं पहुंच सके घना नहीं मन में मत नहीं खबर ही नहीं सलाह चाहे कौन चार जो सरदार हुक्म हेलो ना हमिंद ना जगड़ हिनके पान मार जनी ना कुत्ते के नसनी तो मां जगड़ हिनके मारे तो सुबेदार पान की कदे बात नहीं दो इनके कट फसे के चौथ मां जो मांजे भाग के सुबेदार कुत्ते जो मौत दिनवा इनके भी मां कुत्ते जो मौत की दुस जगड़ है जिंदा हुंदो तो सुबेदार इनजे लाइ रोज चक्कर काटी दो इने मार छड़ी दो सुबेदार पान की हदी नहीं दो ओ जगह तू ही सदा साबित खाने ठीक है इने की छड़े रे अच्छो हमें तो जैसा थी के मौत रही खबर बिड़ो कैसी हाँ ये वारो ही नहीं हमें तो जो जरूर आने हमें चक्कर दें नींदो सके इन्हीं के भी खबर बिड़ो जरूर करना सी जो इन्होंने सभी घोटके के तबाह किया
हुन जो हाणे मौत थियण ज़रूरी आहे ज़रूरी तव्हां तयारु रहिजो कंहिं महिल बि कुता चक पाए सघनि था सरदार जे माल तो हुकुम कर उन माल हले हालदारी पोइ ठीकु आहे हाणे की इन्हनि जो इंतज़ारु रहंदो अचण ॾियो इन्हनि खे वठ वार करे इन्हनि खे हिकु हिकु करे मारिणो आहे जे तव्हां पे जीवत घबराइजो न मरण लाइ तयारु रहिजो सरदार जी वांदा ने खता भाई मोती भाई मोत अरे न बचते जाती जा भाग इहो तुंहिंजो शौक़ु पूरो कंदासीं तूं पंहिंजूं बदमाशियूं पिया करे पंहिंजे अंजाम ते पहुतो आहीं जेकॾहिं शराफ़त सां पुलिस जा सख़्त पाए पंहिंजे लाइ कफ़न जो बंदोबस्तु करे छॾ
जो लिखियो मौला